विदे तू यो त वक्त ही बुधाइंदो त केर कंखे तो कबर मिला है। फिलहाल मुझो रस्तो छद हाशिम, न त मां यो विसारे वेंदुस त तू ससुई जो चाचो है। भौंक बंद कर दे। खबरदार खबरदार जो पंजी नापाक ज़बान सा ससिया जो नालो खयो थई। साहु सदको कहे सुखिया या डंडी त दे गुलाबी जोड़े में तो छा कंदे हिन नंढीअ खे ॿुधाए छो आयो आहे? शमशाद बेगम चवे थी। छा थी चवे शमशाद बेगम? बहादुर खान आ न हींअर पंहिंजी कार में कचे वारी बनी ॾांहुं निकितो आ। तूं पकड़े गिरफ़्तार करीस गुलाबी जोड़े में विझीस लाकब में। शमशाद बेगम लाइ त असां मूं वटि वॾी इज़त आहे। बस छॾ हिन ॻाल्हियुनि खे। शमशाद बेगम खे चइजां तो वारो कमु थी वियो। बस मां हाणे ई थो निकिरां। साहु सदको कहे सूबेदार सुखिया बेगम साहिबा चयो हो त मोबाइल जो नंबर वठी अचिजांइस गुलाबी जोड़े में। हाणे ॾे खणी नंबर ॾींदेसि त सही न। हाय अल्लाह एॾो वॾो नंबर। I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gonna live it up on the attack, baby. सूबेदार अज तुझे करे बहादुर बची हो, न त अज मां उन जा धाणा कढी छड़िया। हाशिम हाँ तोखे अमन अमान में खलल विझण जे ॾोह में गिरफ़्तार थो कयां। हल मूंसां गॾु थाणे ते। सूबेदार तो वटि थाणे ते त असां पाण अचूं पिया, ज़मानत जा कागज़ खणी। तूं थाणे ते पहुच, असां बि पहुची वेंदासीं। ठीकु आहे हाशिम, पाणे ई थाणे ते हलियो अचां, न त ॿीहर गिरफ़्तार कंदो साईं। अच दिलार। तमामु सुरीलो ॻाइणो आहियां। असांजा वॾा बि ॻाईंदा हुआ। मुंहिंजे बुनियाद मां आहियां कलामड़ो थी वञे भली ॻोठ वारा बि ॿुधनि। मजबूर बाबो मजबूर अमा खे थो तलाक ॾे। मजबूर वरी केसट फांसी पवंदी आहे, वरी केसट चबड़ाईंदो आहे टेप रिकॉर्ड। मजबूर बाबो मजबूर अमा खे थो तलाक ॾे, वरी हाणे हेठि सही थी वई। मजबूर आशिक मजबूर अमा खे थो तलाक ॾे। तमामु ऊचो कलाम आहे। मजबूर बाबो मजबूर अमा खे थो तलाक ॾे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खुश जाके चङो भलो? हा खुश आहियां। ता कबूतर मां पाण तोसां मिलण पिया आयुसि। छो भला मुंहिंजो कलाम ॿुधंदे छा? तो जे कलाम ॿुधण खां सुठो आहे त मां पंहिंजो पाण जी रेल हेठां ॾियां। कलामड़ो नथो ॿुधी न, छॾ मुंहिंजी पचर, हल वठ पंहिंजो रस्तो। छो त वांदनि माण्हुनि जे लाइ मूंखे टाइम नाहे।
छो जो मां आहियां अछड़ो कबूतर केॾी महिल हुन कपर त केॾी महिल हुन कपर यमड़ की आया शू शू अदा कबूतर तो डेरेस बहादुर खान मूंखे ख़ासि मोकिलियो आहे। बाबा मूं वटि हिकिड़ो संग आहे मुंहिंजी भेण बसरा चवे त भला उहो ॼांसि फन तो मां त अड़ची आसीं पहिरियां ॻाल्हि सम्झ पोइ ॻाल्हि ही मामलो ॿियो आहे। पोइ भला मूंखे सम्झा त छा आहे ओ माई जो चक्कर त न आहे। हा माईअ जो चक्कर आहे। हा ॾिस मूंखे ख़बर पइजी थी वञे न छो त मां आहियां अछड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हुन कपर यमड़ की आया शू शू मां माण्हू जे बूथ में ई सम्झी वेंदो आहियां त भाड़ियो आजा मुड़ुस माण्हू आहे। मां बंगाल जो जादू बि ॼाणा ऐं कारे इल्म जो करतब जेको आहे न इहो बि ॼाणा। जे करे तो वटि आयो आहियां। इस बहादुर खान तोॾे मोकिलियो आहे। बल्ले जे धी ससुअ मथां इस बहादुर खान सालनि खां महू आहे। चवे थो ससुअ जो मूंखां सवा केर बि खोट न थिए जे थिए न शादीअ जी सेज माणे न सघे या शादी बर्बादीअ में बदिलाए ॾेखार। पर ससुरी जी जमाल सां शादी थी वई आहे। यमड़ कई आया शूशू उस्ताद भूरे मंगणहार जी मदद सां ऊंधे इल्म सां अहिड़ो असर ॾेखारींदो सांस ॿियो या माई ससु बि बहादुर खान खां सवा ॿिए मुड़ुस खां महरूम थी वेंदी। न बजेगा बांस न बजेगी बांसुरी। बस त पोइ तोखे लखनि में तोरींदो मुंहिंजो रेस बहादुर खान। हा पूरो ₹1,00,000 वठंदो सांस भली वञी पंहिंजा दांत खपाए। इहा माई ससु बि 7 ॾींहंनि खां पोइ मुड़ुस खे मोचड़ा न हणे न त मुंहिंजा 6 पर पूरजा। पोइ इहा बाफूर ॿाहिरि न निकिरे। चरियो थियो ई छा अॼु ॾींहं खां वठी इन कम जे पोयां थो लॻां कम थिए त पोइ पैसा ॾेई वञा छो जो मां आहियां अछड़ो कबूतर केॾी महिल हुन कपर त केॾी महिल हुन कपर यमड़ की आया शू शू कलाम ॿुध मजबूर आ बाबू मजबूर आ अमा खे थो तलाक ॾे मजबूर आ बाबू मजबूर आ अमा खे थो तलाक ॾे। हे वियो काॾे ऐं न वारो जिन हो छा। ॿुधा त मामा बंगुल किथे आहे न त मारे छॾींदो मां। शमर खान बंगुल खान उन कोठीअ में बंद आहे। शेरू मामा बंगुल खे जल्दी आज़ाद कराया। ॿुधाए जाए न बहादुर खे त शमीर खान आयो मतां दिल में हसरत हुजेसि त चइजांइसि त तोखां बि प्लान कंदासीं। समझई कोन समझई समझी वेंदे। नाबालिग बहादुर जे हथां मरी वञा त पोइ मूंखे बंकुल खान खे चवंदो ऐं ॿी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ हिन बहादुर खे चजाए त तुंहिंजा पैसा तोखे दरिया खान ॾींदो
ऐं बहादुर खे ईअं बि जजाए त हाणे वॾो गंद थींदो ई। शेरो वठी हली हिन खे कोठे में बंदि कयो त ख़बर पवनि। वठी वञासि। छा थो ॾिसीं दिलावर? मीरा तुंहिंजी अखियुनि में पंहिंजो प्यार पियो ॻोल्हे। मीरा त सॼी सारी तुंहिंजी आ, मुंहिंजे त साह में बि तूं समायल आहीं। मीरा तूं मूंसां शादी कंदी? हाँ दिलावर, मां तोसां शादी कंदमि। तूं भाभी पले सां ॻाल्हाए। सोचे वठ मीरा, मूं वटि सवाइ प्यार जे ॿियो कुझु बि न आहे। दिलावर, मूंखे प्यार खां सिवा ॿियो कुझु बि न घुर्जे। पर हाशिम भाउ मूंखे तुंहिंजो संग कॾहिं बि कोन ॾिनो। ऐं नई वरी सरदार साईं तोखे ॿी शादी करण जी इजाज़त ॾिनी। इन्हनि रीतुनि रस्मुनि जी ज़ंजीरुनि जे लाइ तोखे ऐं मूंखे सोचणो पवंदो मीरा, इंतजार करणो पवंदो। मीरा मां हाणे हलां थो। दिलावर साथी ॾिसी मूंखे समझ में नथो अचे त तूं ही कहिड़ियूं दवाऊं खाई रहियो आहीं। तोखे कहिड़ी बीमारी आहे? मुंहिंजे ख्याल में त तोखे का बीमारी बि न आहे जमाल। चरियो थी वियो आहियां मां, दिमाग़ ख़राब थी वियो आहे मुंहिंजो, जो मां ही ज़हर जहिड़ी दवाऊं थो खावां। जमाल तोखे एतिरी कावड़ छो थी लॻी? आखिर मां तोखे चयो छा आहे? सच चवंदा राज वारा, जंहिं घर में अवां ॿई भेनरूं पेर रखो उन घर जो शल ख़ुदा ख़ैर करे। जमाल तूं मूंखे निभागी थो चवे? न जमाल, तूं हाणे उहो जमाल नाहे रहियो। हा हा, मां हाणे उहो जमाल नाहे रहियो। मां अमीना जो भाउ आहियां, भाउ जंहिंजे मौत जो सबब तुंहिंजी भेण मीरा ऐं तुंहिंजो चाचो हाशिम हुयो। जमाल ये तूं सालनि जूं पुराणियूं ॻाल्हियूं हाणे छो कढियूं आहिनि? असीं पलांद पुराणा न आहिनि थींदा। इहा तुंहिंजी भेण मुंहिंजी भेण खे हिरकाए हाशिम जे वेझो आंदो हुयो। मूं पंहिंजी जवान भेण हिननि हथनि सां कारी करे मारी। सालनि जा साल मां दरपद रहियुसि ऐं अञा इहो कारो जीअरो आहे। हाशिम त मूंखां ॾाढो हुयो, मां उन खां पलान न वठी सघियुसि। हाणे इहे सभु पलान तोखां वठंदुसि, तोखां। हाणे समझ त तूं हुन जी चट्टी में आई आहीं। चट्टी आई तूं, ज़ाल न। छा? न न, ये नथो थी सघे जमाल, ये नथो थी सघे। तूं मूंसां एॾो वॾो धोखो नथो करे सघे। जमाल तूं कूड़ थो ॻाल्हाए, कूड़ थो ॻाल्हाए। तूं ॻाल्हि का ॿी आहे, जेकी ॻाल्हि तूं मूंखे नथो ॿुधाए चाहे। बाबला साईं, बहादुर जा भाग भला जो पुलिस अची वई।
न त मां हुन कमीने जो ओतिरो ई रतबो आहियां जेतिरो हुन अदा वॾे जमाल जो रतबो आयो हो। आशिमा बहादुर बची हो, दरिया खान खे बचण न घुर्जे। दरिया खान भी एतिरो ई ॾोही आहे जेतिरो बहादुर। सरदार साईं, हाणे दरिया खान जो वारो आहे। ईअं मारींदासीं सॼी हयाती खट ते पियो हूंदो। दिलावर, ये जहिड़ा जटा रहंदा रहंदा। मूंखे फिलहाल इन ॻाल्हि जो फिक्र वराए वेठो आहे त मुंहिंजे पुट शाहज़ेब जो कातिल केरु आहे ऐं मुंहिंजो उहो गुजो दुश्मन केरु आहे। छा उहो गुजो दुश्मन मूं सां गॾु त न आहे? सरदार साईं, अव्हां जो दुश्मन अव्हां सां कीअं गॾु? दिलावर, हिन दुनिया में मुनाफिकनि जी कमी न आहे। थी सघे थो जेको मुंहिंजो जानिसार हुजे उहो ई सभ खां वॾो मुंहिंजो दुश्मन हुजे। न सरदार साईं, न। पंहिंजे वफ़ादारनि ते शक न कयो। दिलावर, छो शक न कया? चवंदा न आहिनि खून ऐं खथूरी लिकाइण सां बि लिखंदा न आहिनि। पोइ बि मुंहिंजे पुट शाहज़ेब जो जेको क़त्ल थियो आहे न, उनजी का ख़बर कोन थी पई त उनजो कातिल केरु आहे। बाबल साईं, तव्हांजे सॼणनि मां केरु बि अहिड़ो माण्हू कोन्हे जंहिं ते शक करे सघिजे। शक? शक कंहिं ते बि करे सघिजे थो। शाहज़ेब जो कातिल तू भी थी सकी तो। छा बाबल साईं? मां? हाँ, तू थी सके तो दिलावर भी कातिल हुजे। ना सरदार साईं, ना। सिज ओला खां त उभरी सघे थो त दिलावर ऐं हाशिम तव्हांजा दुश्मन नथा थी सघनि। दिलावर, माण्हू जे मटिजण में देर केतिरी लॻंदी आहे। ख़ैर, मूं त खणी इहो मिसाल ॾिनो। तव्हां हिन ॻाल्हि जो फिक्र न कयो। मूंखे अव्हां ॿिन्ही ते को बि शक न आहे, पर कातिल जी हर तरफ़ खां जांच थियणु घुर्जे। बाबल साईं, असां सूबेदार सां मिली आया आहियूं। उन हिकिड़े हफ़्ते जी मोहलत ॾिनी ऐं चयो अथई त हिकु हफ़्ते जे अंदरि मां सरदार साईं खे गुजो दुश्मन हथ करे ॾींदुसि। ठीकु आहे, तव्हां दरिया खान खे ठीक ठाक सटको ॾेई अचो। मां पाण सूबेदार सुखे सां ॻाल्हायां। दर्द न हुई रोज जलाल, तू हित बंगुल किथे आहे? ॾिसो पंग लॻे त शेर में शमीर छॾाए विया। तू छा पियो करी रे? हाँ, पखी पियो वेठो मारी छा? अच्छो थी मुंह बंदूक हथ में हुई तॾहिं बि हिकु फायर बि न करे सघियो। घटि में घटि असांखे फोन त करी आहे न। ऐसा इहा त मूंखे समझ ई कोन आई। मां पाण रब खे सुवाल पे कया त तव्हां अचो। न,
पैसा त मां तुंहिंजे हॾनि मां बि कढी वठंदुसि। ॾिसां त तूं मूंखां केतिरो थो भॼी। इज़त हलूं। गुलाबी पाण सॼो बाग ॻोल्हियो पर हे बहादुर जानू नज़र कोन था या केॾां। साहो सदको कयां ॾिस इहो बहादुर जानू ऐं जेको टियों जलाल आहे न, इहो सुबुह साण निकिरी विया गुलाबी जोड़े में।